जो वकील न पहुची सकियो न ग़लति ॻाल्हि था कनि। असांजे वकील जो जूनियर हिते मौजूदु हुयो, तकरीर हुननि खे करणी, हुननि तकरीर न कई। कहिड़ा कारण आहिनि उहो उन्हनि खां पुछा कयो कहिड़ा कारण आहिनि। जॾहिं हाई कोर्ट में स्टे थियल आहे, हिन महिल ताणी हाई कोर्ट में पंहिंजो वकालतनामो 4 महीननि खां पोइ जमा कयो अथनि। 4 महीना कोर्ट बि अचनि पिया। हिन खां 20 तारीख़ जेका हाज़िरी हुई उन में अचे वकालतनामो जमा कयो अथनि। हिन खां अॻु में जेका तारीख़ी महीने ॾेढ अॻु में उन में वेही कैंटीन में चांहि कोप पिया पीअनि, पर कोर्ट जे अंदरि न पिया वञनि। 4 महीननि खां पोइ पंहिंजो वकालतनामो जमा कयो अथनि। हाई कोर्ट स्टे ॾिनो आहे। को फ़र्द जुर्म असां ते लागू नथो थी सघे। हे रुगो बसि तव्हांजे चैनलनि ते स्क्रीनशॉट ॾियण था अचनि, बाक़ी कुझु कोन्हे। अॼु जेको हुनजो वकील खे आर्गुमेंट करणा हुआ उन्हनि पोइ करे आहे न साईं, कंहिं झलियोसि? न कया हुनखे करणा आहे न। मुंहिंजे वकील या मुंहिंजे भाउ जे वकील त करे चुका आहिनि। हुन जे वकील खे आर्ग्यूमेंट करणा आहे न। पोइ हुननि जे आर्ग्यूमेंट न करण जो जवाज़ मुंहिंजो त न आहे न। हुननि जे अगरि आर्ग्यूमेंट न थियण जो जवाज़ हुनखे करिणो आहे। हुननि जा जेके आर्ग्यूमेंट करणा, को अहिड़ी ॻाल्हि थिए त पोइ असांजो वकील त जूनियर त मौजूदु हुयो न, हो त नोट्स वठी सघे पियो या का अहिड़ी ॻाल्हि थिए त थिए। पर उहो पंहिंजे आर्ग्यूमेंट्स करण लाइ बि हुननि खे तकलीफ़ थी थिए। उहो पंहिंजो आर्ग्यूमेंट्स नथा कनि ऐं वरी ॿाहिरि निकिरी तव्हांजे साम्हूं इहो था चवनि साईं असां हुननि जो वकील। बाबा आर्ग्यूमेंट तव्हांखे करणा आहिनि, वकील तव्हांजे जी ॻाल्हाइणो आहे त ॻाल्हाए न, कंहिं झलियो त कोन हो। हालांकि कोर्ट जो वर्क सस्पेंड हो, तॾहिं बि असां चयोसीं भली ॿुधे 2 नंबर खाता आख़िर हली खुटंदा।